अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इस्लामाबाद जे 600 घरनि में 2000 कोरोना जे मरीज़नि जी मौजूदगीअ जो इंकशाफ। वधंदड़ केसेस जे सबबि इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं 27 घिटियूं सील कयूं वयूं। उन्हनि इलाइक़नि में मेडिकल स्टोर ऐं ज़रूरी शयुनि जा दुकान खुलियल रहंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो सिंध हुकूमत खे पैगाम। हुन चयो त जेकॾहिं तव्हां लॉकडाउन कंदा त पंहिंजे माण्हुनि खे बुखियो रखंदव। असांखे लॉकडाउन करे पंहिंजी मईशत खे तबाह नाहे करणो। अवाम सां बराह रास्त गुफ़्तगूअ में चयो त भारत बग़ैर सोचे सम्झे तबाही करे छॾी। असांजी मईशत वॾी मुश्किलुनि सां मसइलनि मां निकिती आहे। वैक्सीन लॻारायो, मास्क पायो ऐं एहतियाती तदबीरुनि ते अमल कयो। मुल्क में कोरोना जो फैलाव कीअं रोकियो वञे। वज़ीर आज़म जे ज़ेर सदारत इजलास थींदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त वॾा शहर टारगेट कंदासीं जिते कोरोना जो वधीक ख़दशो आहे। सूबनि जी मुशावरत सां सिफ़ारिशूं वज़ीर आज़म खे पेश कयूं वेंदियूं। कोरोना वैक्सीनेशन सर्टिफिकेट न हुअण सबबि पिशावर एयरपोर्ट ते 27 मुसाफ़िरनि खे ऑफलोड कयो वियो। इंतिज़ामिया जो चवणु आहे त मुसाफ़िर निजी एयरलाइन में कराची वञी रहिया हुया। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में टियों T20 मैच अॼु खेॾियो वेंदो। बारिश खां बाद वक़्फ़ो आयो, जंहिंखां पोइ टास कयो पियो वञे। सिंध सरकार कोरोना जी आड़ में मुल्क खे मुआइशी ॾेवाले जे वर चाढ़णु चाहे थी। सिंध जे ग़रीबनि जे पघर ऐं पोरे जा अरबे रुपया कश्मीर इलेक्शन में उॾाया विया। सिंध जो वॾो वज़ीर सिंध जे तरक़ीअ जो दुश्मन आहे। मुल्क में मिड टर्म चूंडूं थियूं त PTI कराईंदी। अनक़रीब सिंध जा वॾा सियासतदान PTI में शमूलियत जा ऐलान कंदा। हलीम आदिल शेख जो नवाब शाह प्रेस क्लब में ॻाल्हियूं। DC जे सतायल नौजवान जमाल अब्बासीअ जी हलीम आदिल सां मुलाक़ात, खेसि इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। शिया उलमा काउंसिल पाकिस्तान, जाफ़रिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन ऐं जाफ़रिया यूथ नवाब शाह पारां जशन ईद हुज़ैर ऐं जशन ईद मुबाइला जो पुरनूर जलसो इमाम बारगाह यादगार करबला में मुनक़िद कयो वियो। जशन मीलाद के डिविजनल सदर ज़वार मोहम्मद हुसैन चांडियो, मौलाना मुश्ताक हुसैन, मौलाना अता हुसैन चांडियो, सलामत साजिदी, सैयद बाबर शाह फ़ाद चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। मोरो में मोरो आल सिंध संगीतकार एसोसिएशन ऐं सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां सिंध जे नाले वारे रागी शमन अली मीराली ऐं रहमत अली मीरालीअ जे भाणे जे बाबर अली मीरालीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो, जंहिंजी अॻुवाणी मोरो में आल सिंध संगीतकार एसोसिएशन जे ज़िलई सदर अब्दुल रऊफ़ मक्सी, नायब सदर गदा हुसैन सोलंकी, ख़ज़ानची दिलशेर तीवणो, प्रेस क्लब सेक्रेटरी असगर अली बहराणी, उस्ताद अलादाद ख़ासकेली, फनकार फ़कीर एजाज़ ख़ासकेली, आबिद सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुया। जॾहिं त सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी सॾ ते पिणु मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी तहलका सदर अरशद रांझाणी, गुलज़ार लांघा ऐं ॿिया करे रहिया हुया। अवामी वर्कर्स पार्टी मोरो पारां सिंध मां खंबे गुम कयल सियासी कारकुननि जी आज़ादी, जिबरी गुमशुदगियुनि ऐं बहरिया टाउन DHA समेत समूरनि मेगा प्रोजेक्ट ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अवामी वर्कर्स पार्टीअ जे सूबाई अॻुवाण यूनिस राहू, GA सिंध मुहाज़ जे मरकज़ी वाइस चेयरमैन हाशिम कोसो, जसकमारी सरज शाहनवाज़ भट्टी, ख़ालिद बुरड़ो, साणास अॻुवाण हाशिम सोलंकी, दर्जी यूनियन जे सिकंदर कोराई, सरदार बुरड़ो, ख़ालिद बोगियो ऐं ॿिया करे रहिया हुया। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।